हाँ नेताजी, तहां बिल्कुल ठीक चयो आहे। मुंहिंजे पुट जी शहादत अजाई खां न वेंदी। तूं चिंता न कर, जेल में असां वटि खाराइण लाइ ॾाढो कुझु आहे। अम्मा अम्मा तू रोए छो थी? मूंखे ॿुधाए बाबा सां गॾु हुननि छा कयो, छा बिगाड़ियो आहे असां हुननि जो? आऊं ठाहींदुसि संगठन। अंग्रेजो भारत छॾियो, भारत छॾियो, भारत छॾियो। हाणे हुननि खे सबक सिखाइण जो सिर्फ़ हिकु ई रस्तो आहे, आंदोलन। चाहे कंहिं बि क़ीमत में मिले पर आज़ादी त वठणी आहे। फौज जे पहुचंदे ई मूंखे पूरो फ्रीडम मूवमेंट ख़त्म खपे। कोई भले ई सॼो सिंध शमशान छो न बणिजे। पंहिंजे वतन जी रक्षा जे लाइ हेमू पंहिंजी जान ॾेई बि सघे थो ऐं वक़्तु अचण ते दुश्मन जी जान वठी बि सघे थो। तूफान अचे या आंधी अचे पर आज़ादी त वठणी आहे। वंदे मातरम, वंदे मातरम। यादि रखजो, तव्हांजी सरकार परेशान थी वेंदी, पर हीअ ज़ुबान पंहिंजे प्यारे वतन जे खिलाफ़ कोन खुलंदी। इनकलाब जिंदाबाद। वक्त आने दे बता देंगे तुझे ऐ आसमां, हम अभी से क्या बताएं, क्या हमारे दिल में है। वक्त ईंदो तो हर भारतवासी भगत सिंह ऐं हेमू बणजी तव्हांजे साम्हूं ईंदो। मिस्टर कर्नल, तव्हांखे इहा तानाशाही ख़त्म करणी पवंदी। हेमू भी मचा ॿुधी रही आहियां। असांजे हेमूअ खे फांसी था ॾियनि। हेमू कालाणी, तुंहिंजो आख़िरी समय थी वियो आहे। हेमू जो समय त जमंदे ई थी चुकियो हो। हल वठी हल। मुंहिंजा लाल, फांसीअ ते चढ़ण खां अॻु भारत माता जी जय चवण न विसरजांइ। इनकलाब जिंदाबाद चवण न विसरजांइ। मोकिलाया थो अमर पंहिंजी ना दिल दुखाए, पंहिंजे अखियुनि जे सिपुन जा मोती ना तूं लुटाए। मिस्टर हेमू कालाणी, तोखे अॼु 21 जनवरी 1943 जे ॾींहुं फांसी जी सज़ा पंहिंजे देश ते कुर्बान थियण जे लाइ मिली रही आहे। वंदे मातरम।